अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सितार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सितार काज़ी ब्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों, सभ खां पहिरियां जेके दोस्त मुंहिंजा हिन चैनल ते न्यू आहिनि उन्हनि खे गुज़ारिश त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दॿाए छॾनि त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि वटि पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात, बहितर खां बहितर अपडेट। जी हाँ दोस्त, हींअर ॻाल्हि कयूं पिया अॼु जे ब्लॉग जी। अॼु ब्लॉग में मां जीअं सुबुह जो निंड मां उथियुसि, निंड मां उथी ऐं निमाज़ जी तयारी कई, निमाज़ जी तयारी करे ऐं हुतां पोइ वरी मस्जिद आहे त मस्जिद ॿारनि खे सबक़ु ॾेई उतां वरी अॼु असांखे जेको आहे निकिरणो हुयो क़ब्रिस्तान जी तरफ़। त दोस्तो, क़ब्रिस्तान वञण लाइ मां पंहिंजे नंढे भाउ इज़हार अली खे उथारियो ऐं उतां तयारु थी सिधो ई उॿारे शेखर पंप तां तेल भराए उतां निकितासीं सिधो रोती रोज को ॾेथा भया चक शहबादपुर बागू ड्रो सिधो कुरैशियुनि जी बस्ती पहुतासीं, जिते असांजे जेके पुराणा वॾा हुया ॾाॾा ॾाॾी ऐं उन्हनि जी क़बरनि जी मरमत कईसीं ऐं पूरो ॾींहुं उते गुज़ारण खां पोइ हिकु जॻह वरी ॿिया दोस्ती वारा पुराणे ॻोठ वारा जेके उते वियासीं, हुते मंझंदि जी मानी खाई ऐं उते बि उज़र ख्वाही कयासीं। उते वापसि सिधो आयासीं जहानपुर पहुची करे उते जेको आहे जेके बि दरबारूं हुयूं साईं ॾाढो जुम्मन शाह, साईं सचल सरमस्त ऐं साईं अनवर शाह जी दरबार ते पहुतासीं। हुते हाज़िरी भरीसीं, दुआयूं घुरियूंसीं ऐं उते जेको आहे उतां जो गादी नशीन मोहतरम जनाब साईं सखावत हुज़ूर सां बि मुलाक़ात थी, पर बदकिस्मती असां हुन सां हथु मिलाइण जी कोशिशि कई पर साईं हथु कोन मिलायो। ॾाढो शर्मसार बि थियुसि ऐं मूंखे दोस्त पंहिंजो शकी बि कनि पिया त तव्हांखे असां हथु कोन मिलायूं। बहरहाल उहे वॾा माण्हू आहिनि, हुनजो पंहिंजो हिकिड़ो वॾो ख़्यालु आहे, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे। त दोस्तो, अॼु ब्लॉग तमामु दोस्तनि खे तमामु ॾाढो सुठो लॻंदो। ऐं उतां वापसी में सिधो आयासीं बाईपास जीअं काज़ी बाग वठी बाईपास पहुतासीं, काज़ी बाग खां सिधो मिरपुर पहुतासीं। त हुते मुंहिंजे मामे जी मोटरसाइकिल पंचर थी पई, जिते हुते पच कोन मिलियो, वरी कोरियर खो ते अची करे न्यू ट्यूब विझराईसीं ऐं उतां वरी रवाना थियासीं सिधो ॾहरके खां। असांजो पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, मुंहिंजो फनकार दोस्त आहे ग़ुलाम सरवर छिजन, उन वटि वियासीं ऐं उते वञी करे मिठो शरबत बि पीतोसीं ऐं उनजी चांहि बि पीतियूं। हुन सां खोड़ सारी कचहरियूं करे शाम जो वापसि आयासीं पंहिंजो उॿारे जी तरफ़। उॿारे जीअं पहुतासीं त मूंखे पंहिंजे घर जे लाइ कुझु सामान वठिणो हुयो, खंड पती वठिणी हुई, को सौदो सामान वठण जे लाइ सिधो ई वञी पहुतासीं असां पंहिंजो आमिर शाह जे दुकान ते। आमिर शाह जी दुकान ते वञी उतां जेको आहे खंड पती ख़रीद करे वरी वापसि पंहिंजे ॻोठ पहुतासीं। त दोस्तो, अॼु जो व्लॉग हो इहो। ऐं दोस्तनि खे कीअं लॻो? तमामु सुठो लॻो हूंदो। त मां इहो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल वारे बटन खे दॿायो ऐं लाइक कमेंट करणु न विसारींदा। ज़रूरी जेको आहे तव्हां लाइक कमेंट बि ज़रूरु कयो ऐं तव्हां कहिड़े शहर खां, कहिड़े मुल्क खां, कहिड़े सिटीअ खां ऐं कहिड़े ॻोठ खां अवां मुंहिंजे हिन चैनल खे ॾिसी रहिया आहियो, इहो बि ज़रूरु लिखंदा। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं ॾिसंदा रहो असांजे सिंध टीवी जा, असांजे केटीएन जा बहितरीनु ड्रामा। जी हाँ, हींअर जीअं हले पियो वेरिन जी बस्ती ऐं ॿिए पासे केटीएन ते हले थो पाप नगर। तमामु हिकिड़ो बहितरीनु ड्रामो आहे जेको ॾिसण वटां ऐं अवां दोस्तनि खे ॾाढो पसंदि ईंदो। त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। जीअं त असांखे असांजे हिन चैनल खे जंहिं दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे उनमें असगर अली थेबो साहिबु ऐं हुनखां अलावा मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहिबु ऐं जेको असांजे क़ाइमदीन कलोड़ खां असांजो जेको पहिरीं प्यारो दोस्त आहे, हुनजी वॾी महिरबानियूं आहिनि। हुनखां अलावा शेर सोलंकी साहिबु लालू रैंका ऐं अमजद अली पांवर साहिबु दादूअ खां ऐं हुनखां अलावा सिकंदर अली होगई साहिबु शिकारपुर खां, अब्दुल हलीम जतोई साहिबु शिकारपुर खां ऐं लाड़काणे खां आहिनि असलम तुंजो साहिबु। उन दोस्त जी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं तमामु दोस्तनि खे अवां दोस्तनि खे बि वॾी महिरबानी। अवां दोस्त मुंहिंजा ई वीडियो ॾिसंदा आहियो, अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त वरी मिलो था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त, जुदा न फिदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बिरोकी, बलोची ऐं थरी मारवी, जेके बि असांजे ॿोली ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि पाकिस्तान में या पूरी दुनिया में, जेके सिंधी सम्झंदा आहिनि सभई आबाद हुजनि। जीअं लतीफ़ जी नगरी। ऐं वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। मैं हमेशह ईअं तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो, 5 वक़्त नमाज़ बि पढ़ंदा करो ऐं पंहिंजे जेके नंढड़ा आहिनि उन्हनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। आवारा गर्दी खां बचायो, कबूतरी बाज़ खां बचायो, ॿिए शौक़नि खां बचायो, फिल्मनि खां बचायो, ड्रामनि खां बचायो। इहे जेके आहिनि नंढड़ा जेके आहिनि असांजो मुस्तक़बिल आहिनि, हिन खे सुठे में सुठी तालीम ॾियो। आवारा
गर्दी खां इन्हनि खे रोकियो पंहिंजो घर में ऐं पंहिंजी नज़रसानी में इन्हनि खे रखंदा करो। वॾी महिरबानी तमामु दोस्तनि जी। मुंहिंजो हीउ नंढिड़ो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे जेको मां चाहींदो आहियां त दोस्तनि ते इहो मैसेज वञे। हीउ मैसेज आहे सदका जारिया। हिन मैसेज खे सदका जारिया सम्झी करे पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि में ज़रूरु शेयर कंदा ऐं उमेदु कयां थो तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। वॾी महिरबानी। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह हाफ़िज़।